अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, ज़िंदगी जा कुझु सबक़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे स्कूल में न सेखारिया वेंदा आहिनि। कुझु सबक़ असांखे ज़िंदगी पाण सेखारे छॾींदी आहे। उन्हनि सबक़नि मां कुझु सबक़ अव्हांखे हिन वीडियो ज़रिए मिलंदा। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। हलूं था वीडियो जी तरफ़। तव्हां ज़िंदगी में हर बहस खटी नथा सघो। जिथे तव्हां ग़लत हुजो, पंहिंजी ग़लती तस्लीम करे बहस खां पासो करियो। अजायो बहस जाहिलनि जी निशानी आहे। माज़ी खे यादि करे पंहिंजे हाल ते बोझ न बणायो। गुज़िरियल ज़माने खे विसारे छॾियो, इंसान जो अॼु बहितरीन गुज़रंदो। पंहिंजो पाण खे ॿियनि सां न भेटियो। दुनिया में हर इंसान जी ज़िंदगी पंहिंजे हिसाब सां बहितरीन आहे। पंहिंजी ज़िंदगी मां लफ़्ज़ काश कढी छॾियो। फ़र्ज़ु करियो तव्हां वटि हिकु CD 70 आहे। तव्हां हिकु वीगो डाले वारे खे था ॾिसो, चओ था काश मूं वटि अहिड़ी ज़िंदगी हुजे हा। तव्हांखे कहिड़ी ख़बर हुन इन मंज़िल ते पुॼण लाइ केतिरी महिनत कई हूंदी, हुनजी केतिरी जिदोजहद हूंदी जेका तव्हां शायदि न कई आहे। या तव्हां हुन जहिड़ा थियणु चाहियो था त कहिड़ी ख़बर जेका तव्हां वटि सिहत तंदुरुस्ती आहे शायदि हुन वटि न हुजे। दुनिया में घणेई अमीर माण्हू पिया आहिनि जेके शुगर जे करे मिठी चांहि बि नथा पी सघनि। जेकॾहिं सकून चाहियो था त जेको तव्हां वटि आहे उन ते राज़ी रहो। ज़िंदगी तमामु थोरी आहे। हर पल खे इंजॉय करियो। ज़रूरी न आहे तव्हां केॾांहुं घुमणु वञो या दोस्तनि सां मिलणु वञो। घर वेठे बि तव्हां सुठो गुज़ारे सघो था। तव्हां पंहिंजी पसंदि जी फिल्म ॾिसी सघो था, पंहिंजी पसंदि जो किताबु पढ़ी सघो था, यूट्यूब तां कुझु सिखी सघो था, फेसबुक जूं मज़ाहिया वीडियोज़ ॾिसी सघो था या का गेम खेॾी सघो था। ज़िंदगी खे बोरिंग न बणायो। हर वक़्तु सियासी पचर, हर वक़्तु मायूस कंदड़ ख़बरूं ॿुधणु, हर वक़्तु कंहिं सां बहस करणु, इन सभ खां पासो करियो। ज़िंदगी जो हर पल ख़ूबसूरत बणायो। ज़िंदगी थोरी आहे। ज़िंदगी में हादसा थींदा रहंदा आहिनि। अहिड़ो को बि इंसान न आहे जंहिंजी ज़िंदगी में का परेशानी न आई हुजे, पर वक़्तु गुज़री वेंदो आहे। अव्हांजी ज़िंदगी जे बदतरीन ॾींहं जा बि 24 घंटा हूंदा आहिनि त बहितरीन ॾींहं जा बि 24 घंटा हूंदा आहिनि। मुश्किल वक़्त में सब्र करियो। वक़्त ते सभु ठीकु थी वेंदो आहे। सब्र हिकु बहितरीन इलाज आहे। जीअं तव्हांजी ज़िंदगी में बचपन हिकु चकर आयो आहे, ईअं तव्हांजे ॿारनि जी ज़िंदगी में बि हिकु चकर ईंदो। पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियो, उन्हनि जी तरबियत बहितरीन करियो। उन्हनि जे बचपन खे बहितरीन ऐं यादगार बणाइण लाइ ॿारनि जी मुनासिब ऐं जाइज़ ख़्वाहिश पूरी करियो। इहो उन्हनि जो हक़ आहे। जेकॾहिं तव्हां ज़िंदगी में इज़त हासिल करणु चाहियो था त पंहिंजो पाण खे क़ीमती बणायो। हर वक़्तु दस्तियाब न रहो। जॾहिं तव्हां माण्हुनि सां रोज़ मिलणु शुरू कंदा आहियो, उहे तव्हांजो क़दुरु नथा कनि। जॾहिं तव्हां खां ग़लती थी वञे त मायूस न थियो। इहो ई रस्तो आहे जितां तव्हां सिखणु शुरू कयो था। पंहिंजी ग़लतियुनि खे उस्ताद बणायो। ज़िंदगी में घणो कुझु तव्हां सिखी वेंदव। अव्हांजी ज़िंदगी में कुझु माण्हू बि सबक़ थी ईंदा आहिनि। उहे अव्हांखे सेखारे छॾींदा आहिनि त कंहिं ते एतबार कजे या कंहिं ते न। दोस्तो, असांजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो अक्सर ॿिनि शयुनि ते थींदो आहे। पहिरियों, असां वक़्तु कीअं गुज़ारियूं था। ॿियो, असां पैसो कीअं ख़र्चु करियूं था। वक़्तु ऐं पैसे जो हमेशह क़दुरु करियो। बचति करणु सुठी ॻाल्हि आहे, पर इन्वेस्ट करणु अञा बहितरीन आहे। अमीर माण्हू हमेशह सोचींदा रहंदा आहिनि त कमाइण जा ज़रिया कीअं ठाहिजनि, जॾहिं त ग़रीब माण्हू बचति ते ध्यानु ॾींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां अमीर थियणु चाहियो था त पैसे मां पैसो ठाहिणु सिखो। प्रॉपर्टी ख़रीद करियो, सोन या चांदी ख़रीद करियो या कारोबार करियो। ज़िंदगी में कॾहिं बि इहो न सोचींदा त तव्हांजी ज़िंदगी फ़क़ति तव्हां सां आहे। अव्हांजे ॿारनि, अव्हांजी फैमिली जो दारोमदार बि अव्हांजी ज़िंदगी सां आहे। उन्हनि जे मुस्तक़बिल जो बि अव्हांखे सोचणो आहे।
हिकु बादशाह खे हिकु मलंग दरियाह जे ॿिए किनारे तां बुॼाइजे पियो। बादशाह दरियाह खे चयो, ही बुॼा मूंखे हू मलंग न पर तूं पियो ॾिए, छो जो बादशाह मलंग ताईं परिएं किनारे ताईं पुॼी न सघियो पिए। दोस्तो फेसबुक बि ईअं ई अथव, हिते फेक आईडीज़ वारा तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था। फेसबुक बि हिकु दरिया आहे, हिते फेक आईडी जी असुलु सुञाणप मुश्किल आहे, सो ख़्वार सां ख़्वार थियणु ज़रूरी न आहे। अहिड़नि खे ब्लॉक करे इग्नोर करे छॾियो। फोर्ड कंपनी तव्हां ॿुधी हूंदी, उन जे मालिक हेनरी फोर्ड जो चवणु आहे, जेकॾहिं तव्हां सोचियो था तव्हां करे सघो था या तव्हां सोचियो था आउं नथो करे सघां, ॿिन्ही जायुनि ते तव्हां सही आहियो। कंहिं शइ खे मुकमल करणु या न करणु इहो असांजे मथां आहे। असां में हिमत केतिरी आहे, असां केतिरी महिनत करियूं था। ज़िंदगी में का बि चीज़ नामुमकिन न आहे जेकॾहिं इंसान में हौसलो आहे। पाकिस्तान जेको हिकु सुई बि चाइना मां घुराए थो, साॻियो पाकिस्तान एटम बम ठाहे वियो, छो जो पाकिस्तान जे दुश्मन वटि बि एटम बम हुयो। जॾहिं इंसान जे सिर ते अची वेंदी आहे, पोइ का बि चीज़ नामुमकिन न रहंदी आहे। आख़िरी सबक़ हीअ आहे त हिकु अदद पटी, हिकु कैंची, हिकु पायोडीन घर में ज़रूरु रखो। नंढा वॾा हादसा थींदा रहंदा आहिनि, जीअं तव्हां वक़्त ते पाण मरहम पटी करे सघो। इन खे फर्स्ट एड किट चयो वेंदो आहे, जेको हर घर में ज़रूरी आहे। दोस्तो जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। सिंधी इन्फो जे प्लेटफॉर्म तां मालूमाती वीडियोज़ जो सिलसिलो जारी रहंदो। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।